हैदराबाद में गैस सिलेंडर के धमाके में फौतन जो अंग 7 थी वियो आहे। तफ़सील मूजिब गैस सिलेंडर धमाके में केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन मां अक्सर 60 सैकड़ो खां वधीक सड़ी विया आहिनि ऐं अक्सर जी हालत ॻणती जोगी आहे। 25 ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ कराची मुंतक़िल कयो वियो आहे, जिन मां 7 ॿारड़ा फोत थी विया आहिनि। शहरनि मुतालबो कयो आहे त गैर क़ानूनी LPG विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। वाज़े रहे त हैदराबाद जे इलाइक़े प्रेटाबाद में गैस सिलेंडर जी दुकान में सिलेंडर भरण दौरान धमाको थियो हो। बाहि लॻण सबबि दुकान मथां वाक़े घर खे बाहि लॻी वई। वाक़े में 60 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुलिस मूजिबि हिक धमाके खां पोइ दुकान मालिक खे बचाइण लाइ माण्हू दुकान में दाख़िल थिया त पोइ ॿियो धमाको थियो, जंहिं में वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया, जॾहिं त ज़ख़्मियुनि में औरतूं ऐं ॿारड़ा बि शामिल आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची